नायब सदर जेडी वेंस पाकिस्तान जे लाइ रवानगी खां पहिरीं मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोलि कंदे अमरीकी नायब सदर चयो त सदर ट्रम्प जी हिदायतुनि तहत ॻाल्हियुनि में हिसो वठण लाइ वञी रहियो आहियां। यकीन आहे त ईरान सां ॻाल्हियूं हाकारी रहंदियूं। तामीरी ॻाल्हियुनि जा ख़्वाहिशमंद आहियूं। ईरान सां हाकारी ॻाल्हियूं चाहियूं था। ईरान ऐं अमरीका विच में सिधियुनि ॻाल्हियुनि जो अहम मरहलो शुरू थी रहियो आहे। इस्लामाबाद सॼी दुनिया जे ध्यान जो मर्कज़ बणिजी वियो। पाकिस्तान जी मेज़बानी हेठि ॿिन्ही धुरनि जे विच में ॻाल्हियूं अॼु ऐं सुभाणे इस्लामाबाद में थींदियूं। ईरान ऐं अमरीका जे विच में वफ़दनि जी सतह ते ॻाल्हियूं अॼु शुरू थींदियूं। अहम मर्कज़ी मरहलो छंछर ते थींदो। ईरान जी नुमाइंदगी वॾे वज़ीर अब्बास अराग़ची ऐं ईरानी पार्लियामेंट जो स्पीकर बाक़र कालिबाफ कंदा। व्हाइट हाउस जो चवणु आहे त बंदि कमरनि में हसास ॻाल्हियूं थींदियूं ऐं फ़ैसिलो उहो ई थींदो जेको अमरीका जे बहितरीन मफ़ाद में हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि मुशावरत इजलास। सिक्योरिटी अमलदारनि ऐं काबीना मेंबरनि जी शिरकत ज़रिए मौजूदु इजलास में आलमी तकरार जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जी त्याग जी कोशिशुनि में अॻु भराई जो जाइज़ो वरितो वियो। ईरान अमरीका ॻाल्हियुनि जी मेज़बानी लाइ कयल इंतज़ामनि ऐं क़दमनि जो बि जाइज़ो वरितो वियो। मेज़बानी बाबति तयारियुनि ते इत्मीनान जो इज़हार। वज़ीर आज़म मुख़्तलिफ़ आलमी अॻवाननि सां राबतनि बाबति बि एतमाद में वरितो। इस्लामाबाद में ईरानी अमरीकी वफ़द जी आमद जूं तयारियूं। इस्लामाबाद जी रावलपिंडी में अॼु मोकल। वॾी वफ़दनि जी आमद सबबि शहर में ख़ासि ट्रैफ़िक प्लान लागू। रेड ज़ोन खे मुकमल तौर सील करण जो फ़ैसिलो। लाॻापियल माण्हुनि खे दाख़िला जी इजाज़त हूंदी। घरू वज़ारत में कंट्रोल रूम क़ाइम। इस्लामाबाद में गैरिन गाॾियुनि जी दाख़िला ते पाबंदी। शहरनि